खैरा जे सिर ॾेखायर हुजे। गुलाम कादर भी इन मोए ढोलूअ जो ऐं छोरीअ जो ॾस पंध ई नथो ॾे पियो। हाय हाय चइनि पैसनि जे करे ईअं खणी मुंहुं कई। हाणे इहे मार पइनि तॾहिं लभंदा जेसीं ताईं इहे पैसा न खपाईंदा। पोइ पाण ई अची किरंदा। हाय हाय पाण ही अची किरंदा। जॾहिं इहा ख़बर बि अथई न तूं छा लाइ थी पंहिंजे मथे में सूर विझी। जॾहिं छोरी वटि पैसा खपी वेंदा न पाण ही अची तुंहिंजे साम्हूं अची किरंदी। मां तो वांगुरु बचन खाऊ ॾाहियां जो घर में बचा न हुजनि अकेली वेठी ख़ुशि थी रहां। हाँ उहा तो मूंखे बि ख़बर आहे। मूंखे पक्का त तोखे छोरी जो केतिरो न अरमान आहे। पेट में सूर पैसनि जो अथई बहानो साईं छोकिरी जो अलाए केॾांहुं वई। ईअं नथी चवीं त पैसा मुंहिंजा विया। अहिड़ी त माई तूं आं जो पंहिंजे मुड़ुस जा हॾा बि रड़के वई लाश बि मुंहुं जो कोन लधो। पोइ बि हार सिंगार कयूं वते थी टुलंदी। माई मां अॻई परेशान आहियां। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी रत न टाड़ मुंहिंजी रत त इहो ॼूंटण में हथ विझी सॼे अंगण में न घेलिया। वञ 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 पंहिंजे खुॾीअ में मर। मार पवई तोखे त चङाई चवण में कान्हे। छा चङाई जो चयो थो मांसि बाहि लॻी वई अथसि। चङाई थी चए पई अचे हीअ गामू सतार जे खानदान मां थी आहे। चङाई चई मांसि सचु चयो मांसि वञी घर इहे सचाऊं चङायूं हलाए जिंद छॾ मुंहिंजी हचा। रईसा घणो कुझु खाई पी आराम करे चुका आहियूं। हाणे हुकुम कयो त छाजे लाइ घुरायो अथव? खैरल मां चाहियां थो त तव्हां मुंहिंजे लाइ कमु कयो। सिर्फ़ु मुंहिंजे लाइ। कम वारे माण्हुनि जी तव्हां वटि कमी त कान्हे। खैरल ईअं न सम्झ त मां एतिरो कमज़ोर आहियां जो तोखां सवा कमु न कराए सघंदुसि। खैरल मां तुंहिंजे मथां इन जे लाइ महिरबान आहियां जो तूं उहो शख़्स आहीं बग़ैर कंहिं लालच जे मुंहिंजे लाइ शादी ॾिनी ऐं मुंहिंजे दुश्मननि खे वाखो कयो। ऐं हाणे मां न चाहींदुसि त तव्हां इन दुश्मनीअ जे घाणे में पीसिजी वञो। मूं मथां एॾी महिरबानी? आख़िर छो बहादुर ख़ान छो? मां नथो चाहियां त तोखे कुझु थिए। जेकॾहिं तोखे कुझु थियो त लोक मयारूं मूंखे ॾींदो। मां चाहियां थो त तुंहिंजे सिर जे मथां मुंहिंजो हथ हुजे ऐं पोइ तव्हां खुलेआम पंहिंजा कम बि कंदा वठो ऐं मुंहिंजा बि। ठीकु आहे बहादुर ख़ान मां तव्हां लाइ कमु कयां थो। इज़त मिलंदी कमु कंदो रहंदुसि। जंहिं ॾींहुं बि आङुर सिधी थी उन ॾींहुं पंहिंजी अलाह आई। सभ खां पहिरियां मां तव्हांजा केस ख़तमु करायां थो। तव्हां ॿुधायो तव्हांजे अंदाज़े मुताबिक़ तव्हांजे मथां कहिड़ा केस आहिनि? मूं मथां अहिड़ो को वॾो केस न आहे। बाक़ी पुलिस कूड़ा केस आया हुजनि उहा अलॻि ॻाल्हि आहे। मां सुभाणे थाणे ते जांच कराए वठां थो। तेसीं ताईं तव्हां कुझु पासीरा रहो। जेसि ताईं मामिलो ठरे उन खां पोइ ई कमु करे वठंदासीं। जेली मल देख गुंदड़ा गुंदड़ा मौलूद शाह प्रांदा खैर होवे ई दे करे तेरे गले ला केर कोनी पिया। गुंदड़ो ना तोखे बद का चवा बाकी मोर त आहे कोन। ठया ठया हुन बात न मार। पहले यो बुधा कम करे यो धरते तुझे भाव ढोलुआ जी तोखे खबर है? ढोलू दी खबर है पर तेकू कोन बुधे सा गुगी खैरा जे सर दे खैर होजे जे तू मुखे न बुधाईंदे त रहंदे काथे? कोन बुधे सही क्या करेसी? खैरा जे सर दे खैर होजे
जे कारे जादू जो हिकड़ो शुकारो हणायो मैं न त गाल बुध गुगी इहो कम न करी खुदा दे वास्ते पो बुधाए ना ढोलू दा दस बुधे नमी पर पहलो में को इहो बुधा इहो काला इल्म ते किथू हथ के ते उधर ते इन ही मनण फकीर वटो ॿियो वरी कड़ो माल पे ॾे वई हसम हाँ इहो मनण फकीर मौलूद शाह परादा खैर वे गाल समझ गई सो उधर ते हाँ हाँ हाणे तू ॼारी छॾ माखे ढोलू आई ॾस ॾे इहो ढोलू जण खट भगी पई इहो मूसा खांदी ओ ताक ते प्यार दई ओ ताक ते मूसा जे ओ ताक ते पर इहा तोखे कीअं ख़बर पई मेकू ही दे करे खबर पई जो मैं वडे बाबे नण मूसा खांदी ओ ताक ते गयास इहो मानी ते प्या अग तो मूसा खान या सुकी मानी कबाड़ी वाले को देंदा पर हुन मैं वाला भेरा खांदे ढोलू करा जे सिर ॾे खैर हुजे रुगो हिकु चक्कर इहो हथ अचे मेरी ते को फुल इजाजत भली टंका बाहा ढोलू जा भनगत या हे चिब चिबरिए करा जे सिर ॾे खैर हुजे तुझे इजाजत जी जरूरत काने रुगो मुखे हथ चढ़े बाकी इन्हे ढोलूअ जो जेको मां हशर कंदसि न वो दुनिया ॾिसंदी दुनिया हाँ डू पादर मेरे तरफू भाणीस उधर ते बुधाया नहीं हाणे बुधा तो तुखे कहिड़े नमूने जो मौत ॾियूं हाँ काना ने मुखे माफ़ न कंदे अरे अॼु ॾींहं ताईं तो कंहिंखे माफ़ कयो हाँ अलाए केतिरा तो ज़ुल्म कया आहिनि ग़रीबनि मथां ऐं असांजे मथां में कान ही चक्कर मुखे माफ़ कर मां हितां बदली कराए हलियो वेंदुसि न सूबेदार वाहिद न बदली न तोखे हाणे इहा नौकरी छॾणी पवंदी हाँ छॾींदुसि मां इहा नौकरी बि छॾींदुसि फिलहाल तो ॾिसो इहो तुंहिंजो कानून तुंहिंजे लाइ छा थो करे कुझु बि कोन कंदो मुंहिंजे लाइ कुझु बि कोन कंदो जॾहिं तोखे ख़बर बि आहे त इहो कानून तुंहिंजे लाइ कुझु बि न कंदो त पोइ तूं इन कानून ते फड़कियूं छो पियो ॾीं हाँ छो पियो ॾीं फड़कियूं कान मूंखे वञण ॾियो वञण खां पहिरियां मां डीएसपी साहिब खे चई तव्हांजे मथां केस ख़तमु कराईंदुसि हेड़े सूबेदार वाहिद छा तूं हाई कोर्ट जो जज आ या सुप्रीम कोर्ट जो जज आहीं जो असांजा केस ख़तम कराईंदे जेकॾहिं मूंखे मारींदे न जिंदा तोखे बि कोन छॾींदा बस सूबेदार वाहिद बस मुझे मौत के छॾ तू पंहिंजे मौत जे बारे में सोच तो तुखे कीअं मौत ॾियूं ॿुधाए त तुखे आसान मौत कीअं ॾियां या सीने वारी गोली ठोके या बदी दरिया में फिटी कए न न सूबेदार वाहिद न तोखे माफ़ी कॾहिं न मिलंदी ऐं माफ़ी जे बारे में कॾहिं सोच बि न बाक़ी तोखे आसान मौत ज़रूर ॾींदुसि छो त खान पंहिंजे दुश्मननि खे खुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु सर सर ऑपरेशन की फुल तैयारी करे चुका आहियूं तव्हांजे इशारे जी ज़रूरत आहे जेस ताईं सूबेदार वाहिद खे आज़ादु नथो कराई खान जे कॾ बाहि ॿारे छॾ ऐं हुनजे हर ठिकाणे ते हमिलो कर जेको बि खान जो साथी अॻियां अचे हुनखे गिरफ़्तार कर ऐं जेको मुहाॾो अटकाए हुनखे शूट करण में देरि न कर खाली वापसि तोखे नाहे मोटणो
जेकॾहिं तोखे वधीक फोर्स जी ज़रूरत पवे त तोखे उहा बि मां घुराए ॾींदुसि। सर तमामु जल्द खाने हुन जे साथियुनि जो ख़ात्मो करे था वठूं। ओके सर। खैरा खैर त आहे वरी कहिड़ो सुठ मुंदो अथई या देगड़ी जो दाग सड़ी वियो अथई जो सोचण में गुम आहीं। अरे वेह त जन्नत वेह त इहो मूं वारी छोरी ऐं ढोलूअ जो ॾस पंधु मिली वियो आहे। गुलाम कादिर सची कई। अड़ी कारो मोह आहे तो वारे मनण फकीर जो। आई न न न न न न न न माई खुदा खुदा कर फकीर के ये न चो ऐं किथे संत संत न सड़ी वञे या भली मुंहिंजा संध संध सड़न पर मूंखे बेवकूफ़ करण वारो इहो मनण फकीर हुई। मनण फकीर छोरी वते पई हे बर जागी थी ऐं मां वरी हिते घर वेठी आहियां आराम सां। हाणे ॾिसां थी जन्नत त इहा मूं वारी छोरी ऐं इहो मो ढोलू कीअं था पिया मोए मूसड़े जे कच्छ में लिकनि। न मई न भुलजी बि इन्हे मोए मूसड़े वटि न वञजाए। ऐं ताज़ा ताज़ा अज़ाब सही आई आहियां। ॾिस हाणे तूं मुंहिंजी दुश्मन न आहीं जो तोखे आउं भुलायां ऐं चवां तूं भली वञ। तूं मुंहिंजी सॼण आहीं ऐं आउं बि तुंहिंजी सॼणी आहियां तंहिं करे चवां थी इन मोए मूसड़े वटि त वञजाई न। अड़ी जन्नत कीअं पई कुर्ब सां तोसां ॻाल्हायमि ॻाल्हि करे सॼे कम जो मुहकारो करे छॾियो। अड़ी इन्हे मूसड़े जे पुॼण लाइक़ मां आहियां। इन्हे मिरुअ सां मां पाण ई पुॼंदसि। खैर ॻाल्हि ॿुध जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठी न पुलिस में वञो ते फरियाद लिखरा पोइ उतां तोखे थी सघे थो ढोलू ऐं इहा छोकिरी मिली वञे। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत चई सच थी। मां बि सुबुह सां साझ छुर वञी थी थाणे जो दर वठी विया जेसी ताईं पुलिस मूं वारी छोरी ऐं ढोलूअ खे वठी मुंहिंजे अॻियां हाज़ुर नथा कनि न। असली मां बि उथंदी सां नी कोन पर अड़े जन्नत हिकिड़ो कमु कर तूं मूंसां गॾिजी हल। न मई न मूंसां तो कहिड़ी चङाई कई आहे जो आउं तोसां गॾु थाणे ते हलां। न न खैर पर ठीकु आहे हलंदसि खणी। चवंदा आहिनि त कुते सां बि चङाई कजे। हलंदी सही गॾु। केॾो कुर्ब में वेही ॻाल्हि कई माए कीअं वात हणी सॼो कमु ड्राही। हाणे के सब्र सां हले हा त कहिड़ो मौत पई मौत तो खे पवे हाणे कान हलंदी सही आ। वॾो चए त मौत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं दुश्मननि खे ॾिसी खाली मोटी आई छो छो खेरल जे करे हालार खान हुन जी ज़िंदगीअ जा कुझु ॾींहं वधी विया हुन जी ज़िंदगीअ जा कुझु ॾींहं। उन्ही खेरल जी ॻाल्हि थो करी जंहिं बहादुर ख़ान जे करे मूसा ख़ान जे माण्हुनि ख़िलाफ़ शाहिदी ॾिनी। हा हू मुंहिंजो वेझो दोस्त आहे। मां हुन जे मथां हमिलो करणु न पियो चाहियां। जेकॾहिं तव्हांजो एॾो ई दोस्त आहे त पोइ उनखे बि पाण सां गॾु छो नथा मिलायो। अक्सर हू मूंसां ई मिलंदो रहंदो आहे। त पोइ कॾहिं मूं ॾांहुं वठी अचीसि ऐं मूंसां कचहरी कराईसि। पोइ तव्हां गॾिजी हिन बहादुर ख़ान जी मिटी पलीत कयो ऐं मुंहिंजे तरफ़ां जेको बि थींदो तव्हांजी मदद कंदो रहंदुसि। ऐसा कोशिश कंदासीं त तव्हां लाइ कमु करे पर मूंखे कोन थो लॻे त उहो हिते ईंदो। सिर्फ़ हिकु चकर सिर्फ़ उनखे वठी अचो। उनजी सोच खां वधीक उन्हनि खे सहूलियतूं ॾींदुसि। पोइ ॾिसां त कीअं नथो असांजे लाइ कमु करे।
मां ये न तावीज़ रोज रोज गुम करे सी तो मनन फकीर नाराज थी सी ऐं नाराज थिया न तावीज़ असुल कोन लिखने सी उधर ते अचे हे पैसा वठ मनण फ़कीर को ॿीहर कीअं बि करे तावीज़ लिखाए अच। मुंहिंजी मां ई ॾिस भले ईअं आयुसि सफ़ा गैस ते टिड़ियूं